हिंद ऐं सिंध जे समूरनि दोस्तनि खे लर्न विथ जीवत GFX चैनल ते हिकु दफ़ो ॿीहर भलीकार। उम्मीद त सभु ख़ैरियत सां हूंदा। जेकॾहिं तव्हां मां हिन चैनल ते को नओं आहे त हू प्ले लिस्ट में मुंहिंजा प्रीवियस लेक्चर ॾिसी सघे थो, जंहिंमें सिंधी अदब जे बारे में ऐं लेक्चरार जा मॉडल पेपर, सब्जेक्ट स्पेशलिस्ट जा मॉडल पेपर ऐं ॿिया काफ़ी खोड़ सारो जेको मवाद आहे सिंधी अदब ते, उन मां उहो मुतफ़ीद थी सघे थो। जीअं त कंहिं दोस्त पंहिंजी राय में ॾिनो हो त सर तव्हां ग्रामर जे बारे में बि कुझु ॿुधायो, त अॼु मूं कोशिशि कई आहे। ग्रामर में तव्हांजा इसम ज़मीर इहो त क्लियर हूंदा, पर उनखे वरी नेक्स्ट वीडियो में ॾिसंदासीं। जीअं त इंटरव्यू जे हवाले सां हींअर जेको आहे फेल ते वधीक फोकस कयो वञे पियो ऐं प्रयोग ते बि वधीक ध्यानु ॾिनो वञे पियो। त उनजे करे जेतिरो थी सघे मूंखां त आऊं अॼु हिन वीडियो में फेल जे बारे में ॿुधाईंदुसि। उनजा जेके ॿ बुनियादी अहम जेके क़िस्म आहिनि उन्हनि जे बारे में, उनखां पोइ अॻिते इंशाल्लाह नेक्स्ट वीडियो में वरी जेको आहे उनखे वधीक असीं गहराई में वेंदासीं ऐं उनखे पढ़ंदासीं। त जीअं त फेल छा खे चइबो आहे, फेल आहे छा? जीअं त पाण बुनियादी तौरु सिंधी में चवंदा आहियूं त बाबा हिन जा फेल सुठा न आहिनि। त फेल माना को कमु या को अमल जेको हुअण, थियण, पवण जी माना ज़ाहिर करे थो। पर ग्रामर जे हवाले सां पाण थोरो इनखे ॾिसंदासीं त फेल अहिड़ो लफ़्ज़ जो जुमिले में कंहिं कम जी माना ज़ाहिर करे। फेल जी माना ई आहे कमु, माना जेको कमु ज़ाहिर करे उनखे फेल चइबो आहे। उम्मीद इहो तव्हांखे सम्झ में अची वियो हूंदो। वधीक हिकिड़ो मिसाल ॾिसूं था। मिसाल तौरु अली किताब पढ़े थो। अली किताब पढ़े थो। हाणे हिन में थो बि फेल आहे, पर उनखे वरी पाण अॻिते जॾहिं गहराई में वेंदासीं तॾहिं सम्झंदासीं। फ़िलहालु हिते पाण ॾिसंदासीं पढ़े। पढ़े हिन जुमिले में कंहिं कम जी माना ज़ाहिर करे पियो न, त असीं ग्रामर में पढ़े खे फेल चवंदासीं। हाणे फेल जा बुनियादी ॿ क़िस्म आहिनि, ठीकु आहे। उनखां पोइ अॻिते ॿिया बि क़िस्म आहिनि, पर बुनियादी जेके क़िस्म आहिनि, जेके ॿिया जुज़वी क़िस्म आहिनि उहे अलॻि ॾिसंदासीं। पर बुनियादी तव्हां ज़हन में रखी छॾियो, ॿ क़िस्म आहिनि, हिकिड़ो फेल लाज़मी, ॿियो फेल मुतदी। हाणे फेल लाज़मी छा खे चइबो आहे? अहिड़ो फेल जेको पंहिंजे फ़ाइल सां लाॻापियल या ॻंढियल हुजे, मतिलबु लाज़म ऐं मज़लूम हुजे, त उनखे फेल लाज़मी चइबो आहे। यानी लाज़म ऐं मलज़ूम हुजे ॻंढियल हुजे, त उनखे फेल लाज़मी चइबो आहे। फेल लाज़मी फ़क़ति फ़ाइल जो अमल ज़ाहिर कंदो आहे, माना इहो सिर्फ़ु फ़ाइल खे ई ज़ाहिर कंदो आहे। इहो ज़हन में रखिजो। हाणे मिसाल ॾिसंदासीं त पाण खे वाज़े थी वेंदो अॻिते हली। मिसाल तौरु मां अचां थो। हिन जुमिले में मां फ़ाइल आहे ऐं अचां फेल आहे। हाणे तव्हां सभिनीनि खे ख़बर हूंदी त फ़ाइल छा आहे। फ़ाइल माना जेको को कमु कंदड़ हुजे उनखे फ़ाइल चइबो आहे, ऐं मफ़ूल माना जंहिं ते कमु थींदो हुजे उहो मफ़ूल आहे। हाणे तव्हां नोट कयो हूंदो त अचां फेल सिधो संहुं फ़ाइल यानी मां सां लाॻापो ज़ाहिर करे पियो, मतिलबु मां जेको आहे उनखे ज़ाहिर करे पियो। त अहिड़े फेल खे असीं छा चवंदा आहियूं? फेल लाज़मी। हाणे उनखां अलावा आहे फेल मुतदी, ॿियो क़िस्म। पहिरीं ॻाल्हि त मुतदी लफ़्ज़ जी माना तव्हां ज़हन में रखी छॾींदा त मूंखे यकीन आहे त इनशाला तव्हांखे इहो जेको आहे कॾहिं बि अॻिते हली कोन मुंझाईंदो। मुतदी जी लुग़वी माना आहे या लफ़्ज़ी माना जेका आहे उहा आहे विचड़ंदड़, माना कंहिंसां विचड़े। पर हाणे इहो कंहिंसां थो विचड़े उहो अॻिते हली ॾिसूं था। इस्तिलाही माना मूजिबि अहिड़ो फेल जेको फ़ाइल खां अॻियां वधी मफ़ूल जंहिं ते कमु थिए सां विचड़े, त उनखे फेल मुतदी चइबो आहे। मतिलबु फ़ाइल सां गॾोगॾु मफ़ूल ते जेको आहे कमु करे या मफ़ूल खे ज़ाहिर करे, त उनखे फेल मुतदी चइबो आहे। फेल मुतदी फ़ाइल ऐं मफ़ूल ॿिन्ही जो फेल सां लाॻापो ज़ाहिर करे थो। इहा हिकिड़ी बुनियादी हिन जी जेका आहे वसफ़ आहे। मिसाल में वधीक तव्हां जेको आहे उहो क्लियर थी वेंदो, वाज़े थी वेंदो। मिसाल तौरु आऊं ख़त लिखां थो। हाणे ॾिसो, आऊं लिखां थो त थी वियो ख़ाली फेल लाज़मी। आऊं ख़त लिखां थो, हाणे कमु कंहिं ते पियो थिए? ख़त ते थिए पियो। हू रोड तां अचनि पिया। हाणे हू अचनि पिया ख़ाली जेको आहे फेल लाज़मी थी वञे। हू रोड तां अचनि पिया, मतिलबु मफ़ूल बि ज़ाहिर करे पियो। त अहिड़नि जुमिलनि खे या अहिड़ो फेल जेको मफ़ूल सां बि विचड़े, त उनखे असीं छा चवंदा आहियूं? फेल मुतदी। मिसाल तौरु पहिरें जुमिले में पाण ॾिसूं था। पहिरें जुमिले में आऊं फ़ाइल ऐं ख़त मफ़ूल आहे। तव्हां नोट कयो हूंदो त लिखां जो तालुक़ु
आऊं फाइल खां अॻिते वधी मफ़ूल ख़त सां बि ॾेखारे पियो। मतिलबु आऊं फाइल बि ज़ाहिर करे पियो ऐं ख़त जंहिं ते कमु थिए पियो मफ़ूल उनखे बि जेको आहे ज़ाहिर करे पियो, उन सां बि विछड़े पियो। त अहिड़े जुमिलनि खे या अहिड़ा जेके फ़ैल हुजनि उन्हनि खे छा चइबो आहे? फ़ैल मुतदी। अहिड़ी रीति ॿिए जुमिले में रोड मफ़ूल सां विछड़े पियो, त ग्रामर में अहिड़े फ़ैल खे फ़ैल मुतदी चयो वेंदो आहे। मूंखे उमेदु आहे त हीअ वीडियो तव्हांखे पसंदि आई हूंदी। जेकॾहिं पसंदि आई हुजे त लाइक कमेंट ऐं शेयर ज़रूरु कजो ऐं पंहिंजे दोस्तनि सां वंड कजो। जेके दोस्त सिंधी अदब सां चाह रखनि था या जेके सिंधी ॿोली सां प्यार कनि था या जंहिंखे सिंधी सब्जेक्ट स्पेशलिस्ट सिंधी लेक्चरार जी तयारी आहे या जंहिंजा इंटरव्यू हलनि था पिया या जेके STS जी टेस्ट जी तयारी कनि पिया ऐं SS जी तयारी कनि पिया, उन्हनि जे लाइ ही वीडियो मददगार साबित थींदी। तेसीं ताईं पंहिंजे दोस्त जीवत कुमार खे इजाज़त ॾींदा। अल्लाह हाफ़िज़।